लिखी खत खून सा कई में लाल पला ओ लिखी खत खून सा कई में लाल पना वो तो ले नेड़ना आहन अमीर बश के जाला ही मौला बख्श बलोच उन जो प्यारो दोस्त है ऐं मोहम्मद हसन गाहो बेरानी खां जेको शमीर जो प्यारो दोस्त सॾियल आहे शमीर बलोच अलीगुल चांडिया तो ख़बर आहे छा जो माण्हू को कंहिंखे मरीज़ खे वठी वेंदो आहे हिनखे सुई हणाए अचिन जो हिनखे बुखार आहे इंजेक्शन बि चवंदा आहिनि ऐं सुई बि चवंदा आहिनि हिन आशिक़ वीचारे इंजेक्शन सां हुन सुई सां रत कढी ऐं ख़त लिखणु लॻो आहे पंहिंजे महबूब ॾे पर लिखी ऐं छा पियो चवराए मोकिलियोसि मुझो खत पढ़ियो हूंदी मुझो रत ॾिठो हूंदी मुझो खत मिलियो हूंदी मुझो रत ॾिठो हूंदी खीर जड़ा अच प्यारा पला मुंह तोले लिखी गया लाल लिखा सूरम सुई असां जाने लिखा सूरम सुई असां सूरम सुई असां तो दे लिखा सूरम सुई असां मुझो खत पढ़ियो हूंदी मुझो रत ॾिठो हूंदे मुझो खत मिलियो हूंदी मुझो रत ॾिठो हूंदे खीर जड़ा अच प्यारा पला मुंह तोले लिखी गया लाल लिखा सूरम सुई असां तो दे लिखा सूरम सुई असां सूरम सुई असां जाने लिखा सूरम सुई असां
कमशाद अली मरी सूरन जो सता हलन जो कलामा ॾिसी छा थो थिए ओ सागो गुलाम तुंहिंजो कमशाद अली लिखंदड़ मोक मरिया ग़लती जवाब जानी उमानो ओ थियण थियो अदगाल लिखा सूर मसूई असां तुंडे लिखा सूर मसूई असां मुंहिंजो खत मिलियो हूंदी मुंहिंजो रत ॾिठो हूंदे मुंहिंजो खत पढ़ियो हूंदे